अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मलजअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातना व नूर ममातना व नूर अव्वलिना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर क़ुद्दामिना व नूर इस्लामिना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व आले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुअज़्ज़िज़ उलमाए किराम, बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीज दोस्तों, अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु व मन वालुहु जे पाक कलाम क़ुरान मजीद मां एक आयत सगोरी मूं अवां प्यारी जमात जे आॾो तिलावत कई आहे, जंहिंजे बारे में अवां जे ख़िदमत में मूंखे चंद मारूज़ात अर्ज़ करणा आहिनि ऐं अवां प्यारी जमात खे उहे ॿुधणा आहिनि। मुंहिंजे लाइ दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला जल जलालुहु अमन वालुहु मूं गुनहगार खे शाल हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए
तव्हां असां सभिनी खे अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब जे सदके शाल हक़ ऐं सच ॿुधी उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अज़ीज़ाने मोहतरम, पंहिंजे मौज़ू शुरू करण खां अॻु में चंद तमहीदी कलमात अवां जी ख़िदमत में मूंखे अर्ज़ करणा आहिनि। अवां उनखे गौर सां ॿुधंदव त इंशा अल्लाह ताला अवां खे मौज़ू सम्झ में ईंदो। मां छा तव्हां जे आॾो अर्ज़ करणु चाहियां थो उहो अवां दिलि में हंढायो, सम्झण जी कोशिश कयो। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू जे दरबार में हाज़िर थियणु तव्हां असांजो कमु आहे, ॿुधाइण मुंहिंजो कमु आहे, हिदायत फरमाइण अल्लाह ताला जे हथ में आहे। रब करीम जल जलालहू अमन वालू शल तव्हां असां सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए। अज़ीज़ाने मोहतरम, तव्हीं असीं अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह मुस्लमान आहियूं। तव्हांजो असांजो ईमान ऐं अक़ीदो आहे त असांजो अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालहू वहदहू ला शरीक पंहिंजे ज़ात में पंहिंजे सिफ़ात में अकेलो आहे। ख़ुदा ताला जल जलालहू अमन वालहू न कंहिंजो ॼणियल आहे, न अल्लाह ताला कंहिंखे ॼणियो आहे, न ख़ुदा जो को शरीक आहे, न ख़ुदा तबारक व तआला जो को माइट आहे, न रब करीम जे ज़ात बाबरकात खे कंहिंजी परवाह आहे। दुनिया में का शइ कान हुई त बि अल्लाह तबारक व तआला हुयो, ऐं जॾहिं कुझु बि न हूंदो तॾहिं बि अल्लाह तबारक व तआला हमेशह हमेशह हूंदो। तव्हीं असीं इहो अक़ीदो पंहिंजे रब करीम जे ज़ात बाबरकात में रखूं था। हाणे उहो अल्लाह ताला जेको असांजो रब बेनियाज़ आहे, अल्लाह समद लम यलिद वलम यूलद, हुन जो शान आहे। वलम यकुल लहू कुफुवन अहद, हुन जी सिफ़त आहे। उन रब करीम जे ज़ात बाबरकात जेकॾहिं पंहिंजे महिरबानीअ सां, पंहिंजे इनायत सां, पंहिंजे इनाम सां कंहिंखे बि नवाज़े तो अल्लाह जो शान आहे। उन में न को तव्हांजो एतिराज़ आहे, न को मुंहिंजो एतिराज़ आहे, न कंहिं ॿिए जो एतिराज़ हुजणु खपे। जेकॾहिं कंहिंखे बि ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात नवाज़े ऐं को ॿियो एतिराज़ करे हीअं छो आहे, हीअं छो न आहे, हीअं छो न थियो, हीअं छो थियो, इहो हक़ीक़त में उन नवाज़ियल जे मथां एतिराज़ कोन्हे, उन नवाज़ींदड़ रब जे मथां एतिराज़ आहे। हक़ीक़त में जा का शइ कंहिंखे कुझु मिले थी, सभु कुझु अल्लाह जे हथां मिले थो। इज़त ऐं ज़िल्लत सभु अल्लाह जे हथ में आहे। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमाईंदो आहे, मां रब जी मर्ज़ी आहे, जंहिंखे वणा तंहिंखे इज़त ॾियां, जंहिंखे वणा तंहिंखे ज़लील बणायां, जंहिंखे वणा तंहिंखे शान वारो कयां, जंहिंखे वणा त ख़्वार ख़राब कयां। मुंहिंजा अदा जंहिंखे अल्लाह इज़त ॾींदो आहे उनखे को घटाए कोन सघंदो आहे, पर जंहिंखे अल्लाह तबारक व तआला ख़्वार ख़राब कंदो आहे हुनखे इज़त को बि ॾेई कोन सघंदो आहे। असांजो तव्हांजो इन ॻाल्हि जे मथां ईमान हुजणु खपे। मां तव्हांजी ख़िदमत में क़ुरान पाक मां अर्ज़ थो कयां त अल्लाह पाक पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो आहे त मां पंहिंजे मख़लूक में अंबिया अलैहिमुस्सलात वस्सलाम खे चूंडींदो आहियां। नबी सगोरा अल्लाह तबारक व तआला मुंतखब कंदो आहे। आहियूं त सभु हज़रत आदम जी औलाद, हज़रत आदम अला नबीना अलैहिस्सलाम जे नस्ल मां पैदा थिया आहियूं, पर हज़रत आदम अला नबीना अलैहिस्सलाम जे औलाद मां अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू हिकिड़ा नबी बनाया, हिकिड़ा रसूल बनाया, हिकिड़ा नेक ऐं सालिह माना बनाया, हिकिड़ा वरी अल्लाह तबारक व तआला जहन्नम जो खाज बनाया। ख़ुदा तबारक व तआला जल जलालहू अमन वालू पंहिंजनि प्यारनि नबियनि खे सभिनि खां वधीक इज़त अता फरमाईंदो आहे। अल्लाह पाक जे मख़लूक में, ख़ासि करे इंसाननि में जेको इंसान अशरफुल मख़लूक आहे, ख़ुदा ताला नबियनि सगोरनि खे वॾो मक़ाम ऐं मर्तबो, रसूलनि खे वॾो मक़ाम ऐं मर्तबो अता फरमायो आहे, जंहिंजे लाइ अल्लाह जो क़ुर शाहिद आहे। अवां दुरूद पढ़ो त मां तव्हांखे ख़ुदा जो क़ुर पाक ॿुधाईंदो आहियां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। वरी सलात बुलंदा वा समात अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना
मौलाना मुहम्मद वालिही वबारिक वसल्लम अलैहि। अल्लाह ताला जल जलालहु व मनवालु पाने पाक कलाम इरशाद फरमायो, तिलकर रुसुल फद्दलना बादहुम अला बाद मिनहुम मन कल्लमल्लाहु व रफा बादहुम दरजात। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो तो अल्लाह जा रसूल हल तिलकर रसूलो इहे रसूल फद्दलना बादहुम अला बाद हिकड़म रसूलन के अल्लाह ताला फरमाए तो मैं ॿियनि जे मथां फज़ीलत अता फरमाई आहे। आहिनि त सभु रसूल सभिनी खे अल्लाह मोकिलियो आहे, सभिनि खे रब रवानो कयो आहे, सभु अल्लाह जा मुंतखब कयल आहिनि। पर फद्दलना बादहुम अला बाद हिकड़नि जी ॿियनि जे मथां फज़ीलत आहे। क़ुरान पाक वज़ाहत फरमाए मिनहुम मन कल्लमल्लाह हिकड़ा उहे अल्लाह पाक जा प्यारा रसूल हुया ऐं नबी हुया जंहिंसां अल्लाह जे ज़ात बाबरकात रूबरू कलाम फरमायो। वही को न हो, ॿियो को वसूल ज़रियो को न हो। अल्लाह पाक पंहिंजो बेमिसाल कलाम फरमाईंदा हुआ। मुतकल्लिम रब जी ज़ात बाबरकात हूंदो हो, बराए रास्त अल्लाह जो नबी मूसा अलैहिस्सलाम कलाम ॿुधंदो हो। 1,24,000 नबी आया, रसूल आया, जंहिं ॾे बि वही आयो, अल्लाह जो पैगाम आयो, सो जिब्रील जे ज़रिए आयो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात या वरी को ॿियो वसीलो ज़रियो हूंदो हो, उन जे तरीक़े नबी ताईं आवाज़ पहुचंदो हो। पर हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात अहिड़े तरीक़े सां नवाज़ियो जो ख़ुदा पाण कलाम फरमाईंदो हो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम बराहे रास्त पाण ॿुधंदो हो। अल्लाह ताला इहा ॻाल्हि कई त मिनहुम मन कल्लमल्लाह हिकड़ा उहे नबी जंहिंसां अल्लाह पाण कलाम कयो ऐं अल्लाह जे नबी कलाम ॿुधो। उहो कहिड़ो हो? हज़रत मूसा। अॻिते फरमाई वरफा बादहुम दरजात ऐं हिकड़ा उहे बि अल्लाह तबारक व तआला जा प्यारा रसूल हुआ या आहिनि। अल्लाह ताला फरमाए थो मां वरी उन्हनि जा दर्जा ॿियनि सभिनि खां मथे करे छॾिया, जंहिंजो सभिनि खां दर्जो मथां हो। तव्हांखे ख़बर आहे, सभिनी खे ख़बर आहे, हर मुस्लमान ॼाणे थो, हर हिक जो अक़ीदो आहे त जंहिं रसूल जो सभिनी खां दर्जो बुलंद आहे उहो यतीमनि जो यार, अड़ियनि जो आधार हज़रत मुहम्मद मुख़्तार जी ज़ात आहे। ख़ुदा जो प्यारो महबूब करीम अलैहिस्सलाम आहे। उन खां वधीक अल्लाह पाक कंहिंजो दर्जो बुलंद कोन कयो आहे। सभिनी तफ़सीरनि जो ईमान आहे, सभिनी आलिमनि जो इत्तिफ़ाक़ आहे, सभिनी मुहद्दिसनि जो इन ॻाल्हि जे मथां यक़ीन आहे त वरफ़ा बादहुम दरजात हिकड़ा उहे आहिनि अल्लाह पाक जा प्यारा रसूल जंहिंजो ख़ुदा सभिनि खां दर्जो बुलंद कयो आहे, जंहिंजे लाइ क़ुरान गवाही थो जो 83 पारो आहे। उन मां मुराद हज़रत मुहम्मद करीम जी ज़ात बाबरकात आहे। अल्लाह पाक पंहिंजे हबीब खे उहो दर्जो अता फरमायो, उन दर्जे ते हबीब वियो जो ॿियो को कोन वियो। नबी पाक अलैहिस्सलाम पाण फरमायो आहे बुखारी शरीफ़ में, बुखारी शरीफ़ जो ॿियो पारो आहे ऐं किताब सलात में हिकिड़ी हदीस मूं ताज़ो पढ़ी अव्हांखे ॿुधायां। दुरूद पढ़ंदा हलो, हबीब जो फरमान अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व बारिक व सल्लिम। ख़ुदा जे प्यारे हबीब करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था अल्लाह जे ज़ात बाबरकात मूंखे 5 शयूं नसीब कयूं आहिनि। 5 सही, बस 5 पाण फरमाइनि था 5 अहिड़ियूं जे ॿिए कंहिंखे कोन मिलियूं। हबीब खे त ख़ुदा जग ॾेई छॾियो, काइनात ॾेई छॾियईं, ख़ुदा ताला महबूब खे सॼे जहान जो सरदार करे मोकिलियो। पर पाण फरमाइनि था 5 शयूं अहिड़ियूं आहिनि जे ॿिए कंहिंखे कोन मिलियूं। या रसूल अल्लाह हज़रत आदम अलैहिस्सलाम पाण फरमाइनि था उनखे बि कोन मिलियूं। या हबीब अल्लाह तुंहिंजो ॾाॾो इब्राहिम अलैहिस्सलाम पाण फरमाइनि था उनखे बि कोन मिली। ऐं मुंहिंजा महबूब हज़रत सुलेमान अला नबी अलैहिस्सलाम पाण फरमाइनि था उनखे बि कोन मिलियूं। 1,24,000 अंबिया अलैहिस्सलाम उन में अल्लाह जा मख़सूस रसूल बि थी गुज़रिया, पर कंहिं बि रसूल खे, कंहिं बि नबीअ खे, कंहिं बि पैगंबर खे उहा शइ कान मिली आहे जेके 5 शयूं अल्लाह पाक मां मुहम्मद करीम जे ज़ात खे अता फरमायूं।
साईं ॿुधायो उहे कहिड़ियूं शयूं आहिनि? ख़ुदा जो प्यारो हबीब करीम अलैहिस्सलाम फरमायो था सभ खां पहिरीं ॻाल्हि ही आहे त अल्लाह पाक जा प्यारा नबी ऐं अॻियूं उम्मतूं जेसीं ताईं नमाज़ मस्जिद में न पढ़ंदा हुआ त कान थींदी हुई। जेकॾहिं सफ़र में वेंदा हुआ त पाण सां काठ जी मस्जिद ठाहे खणंदा हुआ, तख़्ता हूंदा हुआ, नमाज़ जो टाइम थींदो हो उहे तख़्ता जोड़े वरी उन में नमाज़ पढ़ंदा हुआ, वरी हलंदा हुआ त उहो काठ मथे ते उठनि ते या सुवारीअ ते हूंदो हो, या वरी ज़मीन मिटीअ मस्जिद वारी हूंदी ही उहा मस्जिद जी मिटी बोरनि में भरे खणंदा हुआ। जिथे नमाज़ जो टाइम ईंदो हो उन जाइ ते विछाए नमाज़ पढ़ंदा हुआ। रब करीम जे ज़ात मुते करम कयो आहे। शुद्ध वजूद शे रहमतल लिल आलमीन मस्जिद ऊ शुद्ध हम रूए ज़मीन। अल्लाह पाक मूंसां करम कयो, अहिड़ो करम कई जो रूह ज़मीन ते मुंहिंजो उम्मती बनी हुजे, ॿारो हुजे, ओताक हुजे, दुकान हुजे, जंगल हुजे, रस्तो हुजे, किथे बि नमाज़ पढ़े नमाज़ क़बूल अथसि। फ़ाइदो आहे न दादा? भली बाग़ में बीठो हुजे, पनीअ में गुॾ बीठो कर, फसल में गाह बीठो लुण, ॿिज बीठो छट, हर बीठो हला, नमाज़ जो टाइम थी वञे, मुंहिंजा अदा तोखे अल्लाह पाक सहूलत करे ॾिनी आहे। मदीने वारे साईं जे सदके पाण फरमाइनि था बन्ने ते नमाज़ पढ़ तुंहिंजी क़बूल आहे। ओताक में पढ़, दुकान में पढ़, जिथे वणई तिथे पढ़, नमाज़ न छॾणी आहे, पढ़णी आहे। अल्लाह ताला ॿियनि नबियनि जे मथां सख़्ती कई, सवाइ मस्जिद जी नमाज़ कान थींदी हुई। हबीब फरमाइनि था पहिरीं शइ अल्लाह ताला मूंखे अता फरमाई जो ज़मीन सॼी रूह ज़मीन मुंहिंजे लाइ मस्जिद बणिजी वई। इनाम त मिलियो नबी साईं खे, पर उन मां भाङो बि हुज़ूर जे उम्मत खे मिलियो। ये इनाम कंहिंजे लाइ थिया था? सोणे सोणे साईं जे लाइ थिया न, नबी करीम लाइ थिया न साईं। महबूब जे सदके वरी उम्मत ते बि आसानी थी पई। ख़ुदा जे प्यारे हबीब करीम जी रात बाबरकात फरमाइनि था पिया त मुंहिंजो उम्मती जेकॾहिं बनी खेड़ींदे, हर हलाईंदे, महिनत कंदे, पंहिंजे कारोबार कंदे, ज़मीन में नमाज जे टाइम ते अल्लाह जो फर्ज़ अदा कंदो आहे, ख़ुदा ताला मलाइकनि खे इरशाद फरमाईंदो आहे ओ मुंहिंजा प्यारा मलाइको मुंहिंजे बाने मुंहिंजे हबीब जे उम्मती ज़मीन खेड़ींदे मां अल्लाह खे सजदो कयो आहे। हिन जेतिरा ज़मीन में भितर खेड़िया आहिनि एतिरो हिन खे सवाब ॾेई छॾियो। जेकॾहिं के गाह वारी जाइ ते नमाज़ पढ़ी आहे, जेतिरा गाह जा सला फसल पोख बीठा मां रब करीम जी ज़ात बाबरकात तव्हांखे फरमाया थो एतिरनि सलनि तीलनि जेतिरो गाह जे दाणनि जेतिरो हिन खे सवाब अता फरमायो। केॾी ख़ुदा जी भलाई आहे। ऐं असां मुस्लमान नमाज़ खां पुठी रह, असांखे नमाज़ ॾाढी दुखी थी लॻे। मुंहिंजा सोना महबूब जी ज़ात बाबरकात फरमाईंदा नमाज़ मोमिन जे लाइ नूर आहे, नमाज मोमिन जे ईमान जी निशानी आहे। नमाज इंसान खे दुनिया मां सकरात जे टाइम ते अल्लाह वटां ईमान वठी ॾींदी आहे। नमाज क़ब्र जी रोशनी हूंदी आहे। नमाज बदबख्त ऐं नेक बख्त जे विच ते, काफ़िर ऐं मुस्लमान जे विच ते हक़ीक़त जी निशानी आहे। अल्लाह जो प्यारो हबीब करीम फरमाईंदो आहे जेको नमाज़ी हूंदो आहे क़ब्र जे अंदरि वेंदो आहे, मलाइक पुछा करण ईंदा आहिनि तुंहिंजो रब कहिड़ो आहे, तुंहिंजो नबी कहिड़ो आहे, तुंहिंजो दीन कहिड़ो आहे। त नमाज जे बरकत सां नमाज़ी चवंदो आहे दऊनी अन उसल्ली, ओ मलाइको मूंखां पुछाणो न कयो, छॾियो त मां नमाज़ पढ़ी वठां। मलाइक या इलाहुल आलमीन अजीब मानो आहे। असां रब जे बारे में पुछूं था, असां तुंहिंजे ज़ात जे बारे में पुछूं था, नबीअ जे बारे में, दीन जे बारे में, मज़हब जे बारे में, पर ही तो चवे छॾियो त मां नमाज़ पढ़ां। मौला हिन खे छा कयूं? अल्लाह ताला फरमाईंदो जेको मस्जिद में नमाज़ पढ़ंदो हो, झंग में नमाज़ पढ़ंदो हो, घर में नमाज़ पढ़ंदो हो, उनखे एॾी त नमाज़ प्यारी आहे जो क़ब्र में बि नमाज़ थो पढ़े। मां रब तव्हांखे चवां थो क़यामत ताईं हिन तां पुछाणो माफ़ आहे। दुनिया में आदत हूंदी, दुनिया में पढ़ंदा हूंदासूं, तॾहिं मुंहिंजा अदा क़ब्र में बि यादि ईंदी। तंहिंजे करे अल्लाह ताला तव्हां असांखे शल नमाज़ी बणाए, नमाज़ जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, मस्जिदूं आबाद कयो, नमाज़ूं पढ़ो। हबीब फरमाइनि था पहिरीं पहिरीं अल्लाह जी नेमत पंजनि शयुनि मां इहा आहे जो रूह ज़मीन ख़ुदा मुंहिंजे लाइ मस्जिद बणाए छॾी। फ़ाइदो आहे न दादा?
ॿी शइ कहिड़ी क़िबला? आका इनामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त ॿी नेमत हीअ मूंखे ख़ुदा ताला ॾिनी। अॻियां माण्हू वुज़ू कंदा हुआ, पाणी इस्तेमाल कंदा हुआ, पाणी खां सवाइ न तड़ लहे, पाणी खां सवाइ न को हुननि जो वुज़ू थिए। पर मुंहिंजे प्यारे हबीब करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, अल्लाह ताला जी ज़ात मुंहिंजे मथां एहसान फरमायो आहे। जेकॾहिं पाणी मुफ़ासिले जेतिरो परे आहे, मुक़रर शरीयत में मुफ़ासिलो आया, बीमार आहे, पाणी जे इस्तेमाल करण सां हुनखे तकलीफ़ थी वञे, या पाणी बि आहे पर थोरो महदूद तादाद में आहे, सफ़र जी हालत में आहे, पाणी खपाईंदो त खपी वेंदो, उञ बुख मरंदो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो हबीब थो फरमाए, रब मूं ते करम कयो ऐं मुंहिंजा उम्मती ज़मीन ते हथ हणी हथनि खे साफ़ करे छंडे, पंहिंजे मुंहं खे मल, वरी ॿियो दफ़ो हथ हणी ॿाहुनि खे मल, तड़ जी नियत कर त तड़ लही वञई, वुज़ूअ जी नियत कर त वुज़ू थी वञई। फ़ाइदो आहे या न आहे? शाह साहब फरमाइनि था, वखर ढेरऊं ढेर पर वणजारा वेसला, कल विहाए वसु कयो वखर वॾी अवेर, पर कन्ही घुमदे सैर वखर विकामी वियो। अल्लाह ताला असांखे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। सलात बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना मौलाना मुहम्मद व आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्हम्दुलिल्लाह सॼी मस्जिद अंदर ॿाहिरि विरांडे समेत ॿाहिरि सहन समेत भरी पई आहे। मोहब्बत वारा गॾु थिया, दुरूद बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। पाण करी फरमाता है, ॿ शयूं आहिनि जेके अल्लाह ताला मूंखे अता फरमायूं। टीं शइ या रसूला, टीं कहिड़ी आहे? ख़ुदा जा बि पाण फरमाए थो, उहिल्लत लियल गनाइम। अॻियां नबी उन्हनि जा उम्मती जॾहिं बि लड़ाईअ ते वेंदा हुआ, जंग ते वेंदा हुआ, अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात जे दीन जे सरबुलंदी जे लाइ लड़ंदा हुआ, पोइ काफ़रनि जो जेको बि माल खाधे पीते जी शइ हथ ईंदी हुई, दुनिया धन दौलत ॾोकड़ वग़ैरह, अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जो अमर हूंदो हुयो, सभु साड़े छॾियो, पूरे छॾियो, लोढ़े छॾियो, तव्हांजे लाइ हराम आहे। त अल्लाह पाक मूं ते करम कयो, मुंहिंजे उम्मत ते अल्लाह ताला महिरबानी कई। या रसूल अल्लाह छा थियो? पाण फरमाइनि था, रब करीम जी ज़ात बाबरकात इहो करम कयो आहे, प्यारा हबीब लड़ाईअ जे दौरान, जंग जे दौरान, इस्लाम जे सरबुलंदीअ जे वास्ते अव्हां खे काफ़रनि जो जेको बि माल अचे, तोखे ई तुंहिंजे उम्मत लाइ हलाल आहे, वञी खाओ, इहो तव्हांजे लाइ मां रब करीम जे ज़ात बाबरकात हलाल करे छॾियो आहे, इन हलाल खे इस्तेमाल कयो। सरकार दो आलम अलैहिस्सलाम फरमाइनि था, चौथी शइ ही आहे नुसरत बिर्रुहु बिमसीरत शहरिल। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मां मोहम्मद करीम जे ज़ात बाबरकात खे हीअ नेमत नसीब फरमाई आहे त दुश्मन जे साम्हूं ईंदो आहे, ॾिसंदो आहे, पोइ डिॼंदो आहे, पोइ रोब थींदो आहे त दुश्मन साम्हूं अची वियो। पर पाण फरमाइनि था, मूं ते कादर जो करम जो महीने जे पंध ते हुजां पर दुश्मन मूंखां ॾकंदो पियो। अल्लाह हक़ चाहे यार नुसरत बिर्रोब। अल्लाह ताला मां मोहम्मद करीम खे उहो रोब अता फरमायो आहे जो मुंहिंजो दुश्मन भली महीने जे पंध ते हुजो पर मुंहिंजो नालो ॿुधी डिॼंदो पियो। पर रहमत लिल आलमीन तां कुर्बान वञा, दुश्मन महीने जे पंध ते डिॼे पर रहमत वारो नबी अहिड़ो त शफ़ी को हिकु दफ़ो मुंहुं पवे त वरी दोस्त थी वञे। जे बि हबीब जो दीदार कयो, जेको बि नबी पाक जे आॾो आयो, दुश्मनी विसरी वई, हबीब जो ग़ुलाम बणिजी वियो, अहिड़ो ग़ुलाम बणिजी वियो। पर पुठियां छा खां छा चवंदो हो, पर जो हबीब जे चेहरे खे ॾिठई त सभु दुश्मनियूं ख़तम। अल्लाह ताला दिल दरालू अमन वारू जे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जो हिकिड़ो वाक़ियो हदीसुनि में ईंदो आहे त मुंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलाम जा जेके दुश्मन हा, उहे सरकार ते तुहमतूं हणंदा हा, चरियो थी पियो आहे, ॿियो पढ़ाएसि थो, बादशाही जे वठण जे नियत सां आहे, वॾेरो थियणु थो चाहे, असांजे मज़हब जी मुखालफ़त थो करे, अहिड़ा तरह तरह जा तुहमतूं ऐं इल्ज़ाम मुंहिंजे हबीब ते हणंदा हा। हिकिड़ो इल्ज़ाम इहो बि आयो हुओ, माज़ अल्लाह,
त हिनखे जिन थियो आहे। पोइ जिन जे करे जीअं जिनाई माण्हू लहर कंदा हल ऐं ॿोल ॿोलींदा हल, चवनि था मोहम्मद ते माज़ अल्लाह जिन जो असर आहे। पोइ नयूं नयूं ॻाल्हियूं थो घुरे, लात मनात उज़ा हुबुल वुद वग़ैरह जेके बि असांजा बुत आहिनि उन्हनि जी मुखालफ़त रुॻो इन जे करे थो करे त हुन ते जिन जो दौरो थो पवे। हुज़ूर पाक अलैहिस्सलाम जे नानाणे ख़ानदान मां हिकिड़ो परे खां महबूब जो माइट हो, मामो पियो थियो संगन में। उन हुज़ूर खे हिकिड़े अची चयो था मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढो भलो आहे, ॾाढो सुहिणो आहे, 40 साल मके में रहियो आहे, कॾहिं बि तो अहिड़ी ॻाल्हि कान कई आहे, पर आउं सम्झां थो हाणे तोखे जिन वरायो आहे। आउं हिकिड़ो भोपो वठी थो अचां, जिनाई आहे, ॾाढा फीणा भला पढ़ंदो आहे, जंहिं ते फीणो पढ़ियो अथई उहो चङो भलो थी वियो आहे, यमन में रहंदो आहे, मुंहिंजो यार आहे, हथ आयो त ख़र्च आउं पंहिंजो करे वठी ईंदुसि, तो ते फीणो पढ़ाईंदुसि, तूं चाक थी वेंदी। रहमत लिल आलमीन जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायूं था, ओ फलाणा मूंखे जिन कोन्हे, न का फीणे जी ज़रूरत आहे, न वरी तकलीफ़ करे हुनखे वठी अजां। न न तोखे कहिड़ी ख़बर, महबूब खे ईअं चयो, थी वियो इत्तफ़ाक़ अहिड़ो थियो मके जे शहर में जो दाख़िल थियो त उहो इत्तफ़ाक़ सां यमनी जिनाई मुंहुं पइजी वियुसि। अरे यार मूं त तोखे आसमान ते ॻोल्हियो, ऐं पंधु करे यमन अचां हा, उठ भाड़े कयां हा, ख़र्च कयां हा, सफ़र कयां हा, पर तूं अची अचे ॻाल्हि कहिड़ी आहे, जे मुंहिंजो भाणे जो आहे, नालो हुनजो मुहम्मद आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उनखे जिन पकड़ियो आहे। अहिड़ियूं नयूं नयूं ॻाल्हियूं थो करे जो कॾहिं बि असां हुनजे ज़ुबान खां अॻे कोन ॿुधियूं हुयूं। असांखे पक्का तो हुन ते जिन जो दौरो पियो आहे। तूं वारो कर, फीणो पर, जेका चवे बकरी चवे, उठ चवे, गऊं चवे, ढगी चवे, जेका चवंदे सां तोखे ॾींदुसि, पर मुंहिंजो भाणे जो चङो भलो करे। हुन चयो मुंहिंजो नालो आहे, मूं जंहिं ते फीणो पढ़ियो आहे सो चङो भलो आहे, मूंखे ॾेखार, हिकिड़ो दफ़ो जिन पढ़ंदोसांसि फीणो त जिन छॾे वेंदुसि। असीं बि जिनाइनि में वेंदा आहियूं न, वारो ने वारो, शरण का माई घरां कावड़जे, शरण कई माईअ खे घर जो कमु तपाए, लाबारो तपाए, गुॾ तपाए, पोइ छा चवंदी बाबा मूंखे जिन थियो आहे, वठी हलो गाजी शाह ते, वठी हलो कलंदर ते, वठी हलो फलाणे पासे। पोइ ग़रीब ओॾे त कोन पहुचंदो, चवंदो तरस भला टंडे जे परियां हिकिड़ो जिनाई सुझे थो, तव्हांखे वठी थो अचां पियो। वॾो खणी मच मारींदा, सुरदाई आणींदा, पोइ ॼुंडा छुड़िया पिया हूंदा, ओड़े पाड़े जूं न्याणियूं सियाणियूं मायूं अची गॾिबियूं, हो बेपर्दा थी वेहंदा, बेपर्दगी कंदा, न को हया, न को शर्म, न का गैरत, बच्चनि जे विच ते विहारींदा। मुंहिंजा लठ जो जहिड़ो ज़ीपट हूंदो, ओ ख़ुदा जा बाना कुझु ख़ुदा जो ख़ौफ़ बना, अलाह पाक जे शरीयत पाक जी बेहुरमती न कर, इलाज सुन्नत आहे, मता तूं सम्झे। ऐं हज़रत मुर्शिद करीम पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े वारनि रज़ी अल्लाह ताला अन्हु जो फरमान आहे, जंहिं घर में शरीयत आहे, जंहिं घर में पर्दो आहे, जंहिं घर में पाकाई आहे, जंहिं घर में 5 वक़्त नमाज़ आहे, जंहिं घर में क़ुरान जी तिलावत आहे, उते जिन ईंदो ई कोन। दड़ कोन लाहियूं, वुज़ू कोन कयूं, रोज़ा नमाज़ कान पढ़ूं, पर्दो कोन्हे को, हया कोन्हे को, अल्लाह जो क़ुरान यादि कोन्हे को, घरनि जे अंदरि शरीयत पाक जो यादगीरो ई कोन्हे को, पोइ उते जिन न ईंदा, ॿियो हाथी ईंदा। दादा तू शरीयत मुहम्मदी अला साहिब सलात व सलाम जी दामन वठ, जंहिं रसूलुल्लाह जी दामन वरती, ख़ुदा ताजा बेड़ा ई पार फरमाए छॾिया। रस्मू रवाज, बिदअतुनि वारा नाजाइज़ कम, हराम कम, शरीयत जे ख़िलाफ़ कम छॾे ॾियो, अल्लाह पाक जे हबीब जी शरीयत पाक जी दामन वठो, आलमनि सां वास्तो रखो, आलमनि खां मसइला पुछो, आलमनि खां दीन जी ॻाल्हियूं सिखो, इंशा अल्लाह ताला जंहिं वटि दीन आहे तंहिं वटि सभु कुझु आहे। बहरहाल ॻाल्हि डिघी थींदी थी वञे, ओ जिनाईअ खे वठी सिधो रसूलुल्लाह वटि आयो। हीअ असांजो नौजवान वारो करे फीणो पढ़ेसि, हुज़ूर करीम खे चई मां तो ते फीणो थो पढ़ां, अहिड़ो फीणो पढ़ंदुसि जो मूं राज छॾाए छॾिया, तूं बि छुटी वेंदे। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमायूं था, ओ जिनाई तूं फीणो पोइ पढ़जा, तरस त आउं थो तो ते फीणो पढ़ां। अल्लाह अकबर कबीरा। कहिड़ो थो फीणो पढ़े,
पाण शुरू फरमाइन था अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अरसलहु बिल हक़्क़ बशीरन व नज़ीरा। उन जिन आई महबूब जो इहो फीड़ो मुबारक मसनून ख़ुतबो आहे, गौर सां जो ॿुधो उनजे दिल में घिरी वियो। हबीबन करीमन खे अदब सां तो अर्ज़ करे, ओ सोहणा कुर्बान वञाए ॿी हरत पढ़ मुंहिंजे प्यारे रहमत लिल आलमीन जी ज़ात बाबरकात। जंहिं महिल ॿियो दफ़ो पढ़णु शुरू कयो आहे, मुंहिंजे महबूब पाक जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, मूं अञा ॿियो दफ़ो शुरू कयो आहे, अञा जो ॾिसां त जिनाईअ जे अखियुनि मां नार पिया वहनि, अखियुनि मां लुड़क वहण शुरू थी आहे, रोवण शुरू करे ॾिनई। हबीब जी ज़ात बाबरकात अञा ॿियो दफ़ो ख़ुतबे मुबारक खे पूरो कयो आहे। जेको वठी आयो होसि उन ॾे निहारे चवे थो, ओ बेवकूफ़, तूं थो चवीं त हिन खे जिन आहे। ख़ुदा जो कसम आहे हिन खे जिन कोन्हे त सचो मुहम्मद नबी आहे। ऐं फौरन थो चवे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। आयो हो मुंहिंजे हबीब जे फीड़ो पढ़ण, आयो हो नबी करीम जे लाइ मआज़ अल्लाह। हू पंहिंजे पर में त जिन्न कढण आयो आहियां, पर हबीब अहिड़ो अल्लाह पाक जो प्यारो ख़ुतबो पढ़ियो ऐं कलाम पाक पढ़ियो जो हुन जो जिन्न निकिरी वियो, कुफ्र हलियो वियो, मुस्लमान थी ईमान आणे वेही वियो। हबीब फरमाइनि था त मूंखे अल्लाह ताला इहा तौफ़ीक़ अता फरमाई आहे जो दुश्मन भली महीने जे पंध ते हुजे पर मां मुहम्मद करीम जे ज़ात बाबरकात खां डिॼंदो रहंदो। भली दुश्मन महीने जे पंध ते डिॼे पर जॾहिं रूबरू ईंदो त इहो हाल हूंदो हो, दिलि खसाए हबीब जो ग़ुलाम बणिजी वेंदो हो। सलात बुलंद आवाज़ सां पढ़ंदा रहो। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यिदिना व नबीना मौलाना मुहम्मद वालिही वसल्लम। वरी दुरूद बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यिदिना व नबीना मौलाना मुहम्मद वालिही वसल्लम। हा सही, मां चार ॻाल्हियूं पाण फरमायो कुल घणियूं मिलियूं आहिनि मूंखे? घणियूं अबा? पाण फरमाया 5 शयूं अल्लाह ताला मूंखे अता फरमायूं। 4 ॿुधो पाण फरमाया 5 शइ अल्लाह ताला मूंखे हीअ अता फरमाई आहे। अॻियां नबी हज़रत आदम खां वठी करे हज़रत ईसा अलैहिस्सलाम ताईं को ॻोठ जो नबी, को दिह जो नबी, को तालके जो नबी, को परगिणे जो नबी, को कंहिं ज़िले जो नबी, को कंहिं सूबे जो नबी। पर ईअं बि थियो जो हिकिड़े हिकिड़े ॻोठ में 2-2 नबी हूंदा हुआ। ईअं बि हो। इब्राहिम अलैहिस्सलाम साॻे ॻोठ में, इस्माइल अलैहिस्सलाम साॻे ॻोठ में, हज़रत लूत अलैहिस्सलाम साॻे ॻोठ में। हिकिड़ो ई ॻोठ आहे 3 नबी। इसहाक अलैहिस्सलाम चौथो साॻे ॻोठ में। वरी अल्लाह पाक जा प्यारा नबी हज़रत मूसा साॻे ॻोठ में, हज़रत हारून अलैहिस्सलाम साॻे ॻोठ में, हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम साॻे मुल्क ई शहर में, उन साॻे इलाइक़े में वरी हज़रत याकूब अलैहिस्सलाम। अल्लाह तबारक व तआला जा प्यारा नबी हिकिड़े ई टाइम ते मुख़्तलिफ़ नबीअनि में मुख़्तलिफ़ ज़माननि में हूंदा हुआ। ख़ुदा जो प्यारो हबीब पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था त 5 शइ अल्लाह मूंखे अता फरमाई आहे जो ॿिया नबी मख़सूस ॻोठनि जे लाइ हा। तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मूंखे रूह ज़मीन जो मुहम्मद नबी बनाए मोकिलियो। मशरक़ खां मग़रिब ताईं, शिमाल खां जुनूब ताईं। बुइस्तु इलल अहमर वल अस्वद। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात मूंखे अहमर अस्वद ॻाढ़नि अछनि कारनि जा अरबन अजमन जे लाइ सभिनि जे लाइ नबी बनाए मोकिलियो आहे। ॿिया नबी महदूद ज़माने जे लाइ हुआ ऐं मूंखे अल्लाह ताला सॼे जहान जो नबी बनायो आहे। पर उन में बि फ़र्क़ु आहे। ॿिया नबी एसी ताईं नबी हुआ जेसी ताईं दुनिया जे तख़्ते ते मौजूद हुआ, पर मां मुहम्मद करीम बुरके मटाइण खां पोइ बि क़यामत ताईं नबी आहियां।
असांजो नबी हयातुन नबी, चओ असांजो नबी। नबी करीम जी ज़ात बाबरकात दुनिया मां बुरको मटायो आहे, विसाल कयो आहे, लेकिन ख़ुदा जो नबी अॼु बि पंहिंजे मज़ार में, पंहिंजे रोज़े पाक में, पंहिंजे क़ब्र अनवर में ईअं ज़िंदा हो, अहिड़े तरीक़े सां जीअं ज़ाहिरी हयाती में सिद्दीक़ ऐं फारूक सां कचहरियूं कंदो हो, अॼु बि साॻे तरीक़े सां मुस्तफ़ा जी फारूक ऐं सिद्दीक़ सां कचहरी रोज़े में जारी आहे। ख़ुदा जे हबीब जा ॿई ग़ुलाम मुस्तफ़ा सां गॾु आहिनि न रोज़े में। आहे कोन जे ड्रासोड़ी शरीफ़ में हाजी कोनो कावड़े आयो छा? हाजी वरी डिॼी आहे त अलाए मथां बोस्की जो पटको मौली साहब घणो थो अलाए छा। वे अदा वे खोड़ हाजी अल्लाह नसीब करे हिकिड़ो राजमाना उथे हाजीअ जो नालो खण त अधु मसीहतूं थी खणी थिए। एतिरा हज ते वञो, अलाह सभु कुझु ॾिनो अथव, कोशिश कयो। नबी से फरमाइनि था जंहिंखे दौलत आहे, पैसो आहे, ॾोकड़ आहे, ज़मीदारी आहे, हज ते नथो वञे त जेकॾहिं मरंदो त यहूदी थी मरंदो। अल्लाह ताला तव्हांखे असांखे मदीनो पाक ॾेखारे, बैतुल्लाह जो हज नसीब फरमाए त मुंहिंजा अदा महबूब पाक जा ॿई ग़ुलाम अबू बकर सिद्दीक़ ऐं फारूक आज़म अॼु बि मुस्तफ़ा सां रोज़े में गॾु आहिनि या न आहिनि? बण यार नबी दे यारां दा, बण यार नबी दे यारां दा। अल्लाह ताला तव्हां असांखे नबी जे ग़ुलामनि जी मोहबत ॾे। बण यार नबी दे यारां दा, बण यार नबी दे यारां दा। अकलो हो वई तो चल मदीने, वेख तू जोड़ा मज़ारां दा, बण यार नबी दे यारां दा, बण यार नबी दे यारां दा, बण यार नबी दे यारां दा। अल्लाह तौफ़ीक़ ॾेई वञी अखियुनि सां ॾिस महबूब जे ज़ियारत वारी जॻह तां हीअ सरकार जी मज़ार आहे, ॿिए नंबर ते अबू बकर जी मज़ार आहे, टे नंबर ते फारूक जी मज़ार आहे। जेके मुस्तफ़ा सां गॾु सुतल हुजनि, अब तव्हांजो बि शान हूंदो या न? भिटाईअ जे कुबे में कंहिंजी त क़ब्र थे, सभु को चवंदो वाह तुंहिंजो भाग उड़ियो। अरे भिटाईअ सां गॾु सुतो पियो आहे, जे कलंदर जे मज़ार में कलंदर सां गॾु सुम्हे, सभु को चवंदो वाह जो हुनजो भाग आहे। मुंहिंजा सोना जेकॾहिं को रोज़े धणी रहमतुल्लाह अलैहि जे रोज़े में अंदर दफ़न थे, चइबो वाह तुंहिंजो भाग आहे। जे पीरनि जे पीर अब्दुल कादर जीलानी महबूब सुबहानी जे रोज़े में दफ़न थे, सभु को चवंदो वाह तुंहिंजो भाग आहे। जे शहीद करबला हुसैन जे रोज़े में दफ़न थे, सभु को चवंदो वाह तुंहिंजो भाग आहे जो हुसैन जे रोज़े में आहे। पर सॼा पीर पैगंबर कलंदर कुर्बान मुस्तफ़ा जे रोज़े जो मट कंहिंजो रोज़ो कोन्हे। नबी जे रोज़े तां सॼो जहान घोर करे छॾिया। घोरिया ही जहान, वाह रोज़े वारा फरमाइनि था घोरिया ही जहान, पर हू पुण घोरे घोरिया, जे मूं पिरनि साण साए तसरे जे ॾियूं। महबूब सां हिकिड़ी घड़ी मिली वञे त ही जहान बि ॾेई छॾिजे, हू जहान बि ॾेई छॾिजे। मुंहिंजा अदा रसूलुल्लाह जे रोज़े जो मट का जाइ आहे। पोइ भिटाई जे रोज़े में दफ़न थियण वारो भाग वारो, कलंदर जे रोज़े में दफ़न थियण वारो भाग वारो, हज़रत पीरान पीर जे रोज़े में दफ़न थियण वारो भाग वारो, हज़रत इमाम हुसैन जे रोज़े में दफ़न थियण वारो भाग वारो, ऐं जेको रसूलुल्लाह जे रोज़े में महबूब सां गॾु हुजे सो भाग वारो नाहे। उन जहिड़ो भाग कंहिंजो थींदो? सॼो जहान ॿिए पासे आहे, महबूब जे ग़ुलामनि जो वॾो शान आहे। दुरूद पढ़ंदो हल, ॻाल्हि ॿुधंदो हल। اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد वालिही वबारिक वसल्लम। असांजो अहल सुन्नत जो अक़ीदो आहे क़ुरान ऐं हदीस मुताबिक़ नबीउल्लाह हय्युन व युरज़क़ु। हुज़ूर से फरमाइनि था अल्लाह जो नबी जहिड़ो हूंदो आहे, रुगो ख़ाली जहिड़ो न हूंदो आहे, बल्कि पंहिंजे मज़ार में अल्लाह जो नबी रिज़्क़ रोज़ी बि खाईंदो आहे। इहा हदीस आहे नबी पाक जी। मुला त चवनि था मरी मिटी थी वियो, लिखियो आहे वहाबनि पंहिंजे किताबनि में। देवबंदी वहाबी मौलवी जंहिंजो नालो इस्माइल हो, उन किताब लिखियो आहे तक़वियतुल ईमान। उन में माज़ अल्लाह न करे कुफ्र कुफ्र नबाशद लिखियो अथई त मोहम्मद करीम जे लाइ त मैं भी एक दिन मर करके मिट्टी में मिल जाऊंगा, यानी नबी करीम जी ज़ात तो मथो हणे त नबी पाक फरमायो आहे त मां मरी मिट्टी थी वेंदुसि। अरे नबी त नबी आहे, पर नबी जे सदके नबी जे उम्मत जा वली बि मिट्टी कोन थींदा। औलिया अल्लाह जो जिस्म भी सलामत हूंदो आहे। औलिया अल्लाह जे जिस्म खे ख़ुदा बचायो आहे। मुंहिंजा अदा तव्हांखे ख़बर आहे,
हजरत आगा साईं रहमतुल्लाह अलैह मटियारी शरीफ में बुजुर्ग जी मज़ार आहे, जेको कुब्बे वारो बुजुर्ग सरबो आहे। उन बुजुर्ग जे ज़माने में हिकिड़े वाणे मटियारी में कलमो भरियो। तवजो करियो, नौजवान छोकिरो हजरत साईं आगा रहमतुल्लाह अलैह नौजवान नहा पोढ़ा हा, हू नौजवान वाणियो आहे। आसाम अची जे क़िबला मां मुसलमान थो थिया त अल्लाह जे वली खे नक्शबंदी सिलसिले जो बुजुर्ग हो, सरहंदी हो, हजरत इमाम रब्बानी जी औलाद हो, मुजद्दिद अल फसानी जो, हुनजे रगुन में फारूक आज़म जो खून हो, फारूकी हो। जोश में अची वाणे खे चई चओ ला इलाहा इल्लल्लाह। हुन नए मुसलमान चयो ला इलाहा इल्लल्लाह। चओ चओ ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। हुन अल्लाह जे वली जो जोश सां चयो त चओ ला इलाहा इल्लल्लाह। हुन वीचारे ला इलाहा इल्लल्लाह चयो, बुजुर्ग वरी ॿीहर चयो चओ ला इलाहा इल्लल्लाह, त वरी ॿीहर चई ला इलाहा इल्लल्लाह। वरी बुजुर्ग फरमाया टियों दफ़ो चओ ला इलाहा इल्लल्लाह, त हुनजी दिलि फाटी पई। ख़ुदा जे वलीअ जो कलाम, तौहीद जो कलमो का मामूली ॻाल्हि आहे। दिलि जो फाटी पई त हुनजो दम परवाज़ थी वियो। जो दम परवाज़ थियो त महिल हज़रत आगा साईं रहमतुल्लाह अलैह फरमायो अबा हिनखे तड़ ॾियो, हिन जो जनाज़ो पढ़ो, मुसलमान आहे, दफ़न करे अचोसि। गुस्ल ॾिनो अथनि, कफन पारायो अथनि, पाण ॿुढड़ो पंहिंजे दरबार में वेठो आहे। हिनखे वरी कब्रिस्तान खणी जनाज़े जे लाइ विया, मौलवी बिगड़ी पिया, जनाज़ो कोन पढ़ंदासीं। छो कि ला इलाहा इल्लल्लाह चयो अथई, मुहम्मदुर रसूलुल्लाह कोन चयो अथई। ला इलाहा इल्लल्लाह चई मरी वियो, ये सीधे कलमो पूरो न करे हाथे सीधे मुसलमान लाहे नमाज़ कान पढ़वी। साईं वटि विया, साईं आगा साईं रहमतुल्लाह अलैह फरमाया बाबा मां शाहिदी थो ॾियां, मुसलमान आहे। साईं मौलवी नथो पढ़े, चई मां थो पढ़ां। पाण आया, जनाज़ो पढ़ियो अथनि, जनाज़े पढ़ण खां बाद में हुनखे क़बर में लाथो अथनि। पाण फरमाया बा मूंखे बि क़बर में लाहियो। ॿुढड़े खे क़बर में लाथो अथनि, हो सामीअ में सुतो पियो आहे, गुज़ारे वियो आहे। मौलवी खे सिर्फ़ ओ मौलवी तूं थो चवीं न कलमो कोन भरियो आहे, हेॾे आहे। मौलवी मथां अची बीठो आहे, उन मैयत खे हज़रत आगा साईं रहमतुल्लाह अलैह कंध खां वठी चवनि था बा चओ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। मटियारीअ जा हज़ारे मुसलमान शाहिद आहिनि, हो क़बर में चवे पियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। मौलवी हाणे ॾे ख़बर, हाणे त मुसलमान आहे या न आहे? जेके भला तुंहिंजी करामत आहे जो मुंहिं खां बि कलमा पियो भराए। अला इन औलिया अल्लाह ला यमूतून बल यंतकिलून मिन दारिन इला दारिन उखरा। फैसलो आहे शरीयत मुहम्मदीअ जो, अल्लाह जा वली मरदा न आहिनि, हिकिड़े घर खां ॿिए घर ॾे वेंदा आहिनि। अॼु हिते आहे, सुभाणे हुते आहे, जे हिते आहे त बि ज़िंदा, जे हुते आहे त बि ज़िंदा। अल्लाह जो मानो दुनिया ते आहे त बि ज़िंदा, जे क़बर में वियो त बि ज़िंदा। जे वली ज़िंदा त नबी ज़िंदा न आहे? ॾाढे ॻाल्हि छा अक़ीदो आहे? ओॾा सोड़ी जा मुसलमानो छा अक़ीदो आहे? असांजो नबी चओ ज़िंदा नबी, चओ चओ असांजो नबी। हे मुला जॾहिं ईंदा न वोट वठण, हज़रत मौलाना ज़िंदाबाद, हज़रत मौलाना ज़िंदाबाद। अरे तुआरो हज़रत मौलाना ज़िंदाबाद, बाक़ी असांजे नबी लाइ थो निभागा चवे त वफ़ात करे वियो आहे, या नबी लाइ थो चवी त मरी मिटी थी वियो आहे। तुआरो मौलवी ज़िंदाबाद केतिरा ॾिहाड़ा हूंदो, नेठ मरंदो, कीड़नि जो खाज थींदो, छो त बेअदबा इन जा खॾा बि ॻरी वेंदा। जेके आशिक़नि तंहिंजे वार खे बि कुझु कोन थींदो। गिरोड़ी साहब फरमाए त आशिक़ मरदा की न की मरदा मरदूदा। हे गिरोड़ी साहब जो कोला त आशिक़ मरदा की न की मरदा मरदूदा। इश्क वारा मरदा ई न आहिनि, जंहिंजे दिलि में महबूब जो इश्क आहे। तव्हांखे हज़रत मौलाना मीर हसन साहब ॿुधायो पिया न त आका इनामदार जो जंहिंजे दिलि में मोहबत ऐं इश्क आहे, उनखे अल्लाह जी रहमत घर घर ॻोल्हींदी आहे। तूं ख़ुदा जो इश्क सीने में धार, ख़ुदा जे हबीब जो इश्क धार, ख़ुदा ताला तुंहिंजे जिस्म खे सलामत रखी छॾींदो। सलाह शरी बुलंद आवाज़ पढ़ंदा। اللهم صل على سيدنا ونبينا
मौलाना मोहम्मद वालिही वबारक वसल्लम अलैहि बुजुर्गान दीन पंहिंजे किताब में लिखियो आहे। मां इहो तव्हांखे हयातुन नबी जे मौज़ूअ ते हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, उन खां बाद में मां पंहिंजे मौज़ूअ ते अचां थो। इहा ॻाल्हि ज़रा तवजो जहिड़ी आहे, ॿुधण जहिड़ी आहे। सलात वरी ॿीहर बुलंद आवाज़ में अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मोहम्मद वालिही वसल्लम। मुंहिंजे आका नामदार जे लाइ बुजुर्गान दीन लिखियो आहे त अल्लाह पाक पंहिंजे महबूब जे रूह खे जॾहिं कब्ज़ करायो, तवजो आहे, सम्झो था, पंहिंजे हबीब जे रूह खे मलाइकनि खां कब्ज़ कराई। अल्लाह जो वाइदो आहे, कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत। हबीब जो रूह मुबारक मलाइकनि कब्ज़ करे अल्लाह ताला जे अमर सां अल्लाह जे दरगाह में पेश कयो। मौला है तुंहिंजे हबीब जो रूह खणी आया हूं। अल्लाह ताला फरमाया, मुंहिंजा मलाइका मुंहिंजे हबीब जो रूह हाणे उते रखो जिथे रखण जो लाइक़ु आहे। अदा कमीस हिते पाइण जे लाइक़ु आहे, अजरक या चादर या रूमाल कुल्हे ते रखण जे लाइक़ु आहे, दस्तार मथे ते रखण जे लाइक़ु आहे। त जेका शइ जंहिं जाइ ते रखण जी लाइक़ु हूंदी आहे उते रखबी आहे। हबीब जो रूह महबूब जे जिस्म मां त निकिरी वियो। हाणे अल्लाह ताला फरमायो त मुंहिंजे हबीब जो रूह उते रखो जंहिं जाइ ते रखण जो लाइक़ु आहे। मलाइकनि चयो, मौला ॾस काथे रखूं? रब तो चए, ॾस्यांव कोन थो, तव्हांखे इख़्तियार आहे, वञी रूह ज़मीन ते ॻोल्हियो। अर्श ॻोल्हियो, फर्श ॻोल्हियो, ज़मीनूं ॻोल्हियो, जाथे काथे ॻोल्हियो। मां तव्हांखे इख़्तियार ॾिनो आहे, ताक़त ॾिनी आहे। मां अल्लाह जी जेका खुदाई आहे, जहिड़ी जाइ तव्हांखे मुनासिब लॻे उते मुंहिंजे हबीब जो रूह रखो। मलाइक सगोरा अर्श घुमिया, फर्श घुमिया, ज़मीनूं घुमिया, लोह कलम घुमिया, हेठि घुमिया, मथे घुमिया, मशरक घुमिया, मशरक मगरब घुमिया, सारी काइनात घुमी घुमी रब जे दरबार में मोटी आया। अर्ज़ कयो, मौला पाक तुंहिंजे हबीब जो रूह रखण जो लाइक़ु कहीं जाइ ते कोन्हे को। तुंहिंजे हबीब जे रूह मुबारक जे लाइक़ु हिकिड़ी जाइ आहे, जेकॾहिं मोकल ॾी त उते रखूं। रब खे ख़बर हुई, पर पुछे थो कहिड़ी जाइ आहे। मलाइकनि अर्ज़ कयो, मौला ओ साॻो जिस्म आहे जेको हबीब जे रूह जे लाइक़ु आहे। ॿी का जाइ आहे कान का, उहो मुहम्मदी जिस्म आहे, उन हबीब जे जिस्म में रखबो। रब तो फरमाए, मोटाए साॻे जिस्म में रखो। हबीब जो रूह वरी जिस्म में मोटी आयो आहे। अल्लाह जो वाइदो बि पूरो थियो आहे। मुंहिंजे महबूब मुहम्मद जी हयातुन नबी बि साबित आहे। पाण ख़ुदा जो हबीब हयात आहे। हबीब पाण फरमायो, हयाती खैरुल लकुम व ममाती खैरुल लकुम। दुनिया मां बुरको मटाया तब तव्हां लाइ भलाई, जे मां हयात हा तब तव्हां जे लाइ भलाई। हबीब जी ज़ात बाबरकात अॼु बि पंहिंजे मज़ार मुक़द्दस में हयातुन नबी आहे। हबीब रोज़े पाक में वेठो आहे पंहिंजे सहाबनि सां। ऐं मुंहिंजो अक़ीदो ईमान आहे, क़ुर हदीस ॿुधायो आहे त काइनात जे ज़र्रे ज़र्रे में हर जाइ ते मुस्तफ़ा जी रूहानियत मौजूद आहे। मुस्तफ़ा जो रूह हर जाइ ते हाज़िर भी आहे त नाज़िर भी आहे। नबी करीम जे ज़ात बाबरकात जहिड़ो मदीने में मुस्तफ़ा जो रूह मुबारक आहे, अहिड़े तरीक़े सां जो ड्रासोरी जे शहर में बि मुस्तफ़ा जो रूह हाज़िर नाज़िर आहे। काइनात जे ज़र्रे ज़र्रे में आहे। मोमिन हर जाइ ते चवंदो आहे, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। इन जी माना ते सोचो थी, नाहे को इबादत जो लाइक़ मगर हिकिड़ो अल्लाह आहे, ऐं मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे या हुयो। मुहम्मद रसूलुल्लाह माना मुहम्मद अल्लाह जो रसूल या हुयो आहे। कंहिंजे लाइ चवंदा हो जेको मौजूद हूंदो आहे। हिनखे चऊं त दा तव्हां कलमो न भरियो, राम राम कयो, वाह गुरु कयो, हरी राम वञी कयो, छो त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सां नबी जो हाज़िर नाज़िर हुजणु साबित थो थिए। अवी आयो मुनकर त जे करे महिरबानी कयो, कलमो न भरियो, वरी ॿियो को कमु कयो। कलमे भरे त सुन्नी मुस्लमान भरे, जंहिंजो अक़ीदो आहे त मुहम्मद हाज़िर नाज़िर आहे। सलात बुलंद आवाज़ सां पढ़ंदा। اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وسلم. वरी सलात बुलंद आवाज़। اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وبارك وسلم عليه. त मुंहिंजा प्यारा दोस्तो, अज़ीज़ो, मुस्लमान भाइरो, मां अर्ज़ पे कयो त अल्लाह जे हबीब पाक फरमाए त मूंखे 5 शयूं अहिड़ियूं मिलियूं जो कंहिंखे कोन मिलियूं। यादि आहे या न आहे? हाणे अल्लाह ताला क़ुर में फरमाए, वरफ़ा बादहुम दरजात। अल्लाह ताला बाज़ नबियनि जा दर्जा बुलंद कया, उन मां मुराद आहे नबी पाक। इहा बुलंदी 2 क़िस्म आहे। घणा क़िस्म?
हिकिड़ी रूहानी ॿी जिस्मानी। बुलंदी घणा क़िस्म कहिड़ा? हिकिड़ी चओ चओ बाबा, हिकिड़ी ॿी जिस्मानी। रूहानी बुलंदी ऐं तरक्की हर नबीअ खे मिली, सम्झो था या न? रूहानी बुलंदी हर नबीअ खे मिली, असांजे नबी खे बि मिली ऐं असांजे नबी खे त अहिड़ी मिली जो कंहिंखे कान मिली। पर जिस्मानी तरक्की ऐं बुलंदी सवाइ आमना जे लाल जे ॿियो कंहिंखे कान मिली। अल्लाह ताला फरमायो सुब्हानल्लज़ी यसरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस समीउल बसीर। अल्लाह ताला फरमा पाक आज़ाद अल्लाह जी जे सैर करायो पंहिंजे ख़ासि बाने खे। रात जे तमामु थोरे हिसे में सैर शुरू थियो हरम पाक बैतुल्लाह खां, ख़तम थियो अक्सा मस्जिद ताईं, जंहिंजे चौधारी असां बरकतूं रखियूं आहिनि। इन जे करे असां पंहिंजे बाने खे सैर करायो त असां हुनखे पंहिंजे कुदरत जा निशान ॾेखारियूं। बेशक अल्लाह तबारक व तआला जी ज़ात मां बरकात समीउ बि आहे त बसीर बि आहे। इन आयत में नबी करीम जे मेराज जो वाक़ियो मके खां बैतुल मक़दस ताईं जो ज़िक्र आहे। पर असांजो अहल सुन्नत जो अक़ीदो आहे त मुहम्मद ला मकान ते वियो। किथे वियो दा? ॾाणे जो किथे वियो? ला मकान ते। अहिड़ी जाइ ते पहुतो जो उते को पहुतो ई कोन। भला ला मकान ते वियो त क़ुर में त लिखियो पियो अक्सा मस्जिद ताईं। इहो छो? असल ॻाल्हि हीअ आहे त मुंहिंजे महबूब जूं मंज़िलूं आहिनि टे। घणियूं साईं? पहिरीं मंज़िल मके पाक खां बैतुल मुक़द्दस ताईं। ॿी मंज़िल मुंहिंजे प्यारे नबी करीम अलैहिस्सलाम जी बैतुल मक़दस खां शुरू थी सिदरतुल मुंतहा ते ख़तम थी। ऐं टीं मंज़िल मुंहिंजे प्यारे हबीब पाक अलैहिस्सलाम जी सिदरतुल मुंतहा खां ख़तम थी वञी ला मकान ते पहुती। घणियूं मंज़िलूं थियूं? हिकिड़ी मके खां बैतुल मक़दस ताईं, ॿी वरी महबूब पाक अलैहिस्सलाम जी बैतुल मक़दस खां सिदरतुल मुंतहा ताईं, टीं मंज़िल सिदरतुल मुंतहा खां अल्लाह पाक जेसी ताईं चाहियो ला मकान ताईं। मां अॼु हिन आयत जे अंदरि पहिरीं मंज़िल जो ज़िक्र कयो आहे। ॿ मंज़िलूं ॿियूं आहिनि, उन्हनि जो वरी अल्लाह पाक क़ुर पाक में बेहद ज़िक्र फरमायो आहे। हर मंज़िल जो बयान जुदारो आहे। हाणे रजब जो महीनो बि ख़ैर जो कल्ह थियो पूरो, अॼु शाबान आहे। पर हाणे तव्हां उनवान जो रखियो आहे मेराजुन नबी, त तव्हांखे कुझु मेराज जे बारे में ॿुधायां त जीअं तव्हांजे मुंहिंजा प्यारा दोस्त दिमाग़ में ॻाल्हि वेहे त हबीब जी जिस्मानी बुलंदी कीअं थी आहे। सलात पढ़ंदो हल ॻाल्हि ॿुधंदो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना मौलाना मुहम्मद वालिही व असहाबिही व बारिक वसल्लिम अलैहि। मुंहिंजो प्यारो आका अलैहिस्सलाम जॾहिं मेराज ते वियो हो त ख्वाब न लधो हुई, निंड न हुई, तसव्वुर न हो, बल्कि जागंदे जिस्म सां कपड़नि सूधो ख़ुदा ताला हबीब खे ला मकान ते घुरायो। तव्हां चवंदो त कीअं वियो, या को ॿियो चवंदो त कीअं पहुतो। ॾाकण कान्हे, दर कोन्हे, मथे 18 वरिया तव्हां चवंदा हो, पोइ 18 वरिया खाधई छा, पीतई छा। उते भला पोइ निंड बि कई हूंदई, को बिस्तरो हूंदो त कोन न को खट मथे पई आहे। कीअं वियो? अल्लाह ताला जल जलालहू मन वालो फरमाए थो कीअं 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 न चयो। पाण खे ॾिठो आहे। फंज़ुर इलल इबिल कैफ़ खुलिक़त वइलल जिबाल कैफ़ रुफ़िअत। मां रब करीम जे ज़ात बाबरकात जी जेकॾहिं तोखे कुदरत ॾिसणी आहे त उठ जहिड़ो जानवर मां रब कीअं पैदा कयो आहे, ज़मीन ते जबल कीअं खड़ा कया अथमि। ओ इंसान ॿियो नथो ॾिसी त पंहिंजे पाण खे ॾिस त मां रब करीम तोखे किने पाणीअ जे कतरे मां कहिड़ो सुहिणो बणायो आहे। अल्लाह ताला इंसान खे बणाइण ते क़ादिर आहे, पहाड़नि खे बणाइण ते क़ादिर आहे, ज़मीन मां मुईअ शइ मां जहिड़ी शइ कढण ते क़ादिर आहे। रब ताला फरमाए थो सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही। मुंहिंजे हबीब पाक जे मथां मेराज वारे मामले ते एतिराज़ न कजो। कीअं वियो? महबूब दावा कोन कई आहे, दावा मां अल्लाह थो कयां त मेराज मुहम्मद खे मां करायो आहे। कंहिं करायो आहे? चओ अल्लाह। ॾाढे जो कंहिं करायो आहे? ऐं अल्लाह जो शान छा आहे? सुब्हान।
चाहे शान सही ऐब खां पाक, कमज़ोरी खां पाक, ज़ईफ़ी खां पाक, नुक्स खां पाक। जेकॾहिं रब करीम जी ज़ात बाबरकात बिना पीउ जे पाक अंबर मां, पाक दामन बीबी मरियम मां ईसा खे बनाइण ते क़ादिरात, मुस्तफ़ा खे मेराज ते कराइण ते बि क़ादिरात। हज़रत ईसा खे बाबो हुयो पाक अंबर जे पेट मां बिना पीउ जे ॼाओ। पर अञा मज़े जी ॻाल्हि, हज़रत ईसा खे अमर त हुई, आदम अलैहिस्सलाम खे न को अब्बो न को अम्मा, आओ या न? उनखे ख़ुदा तबारक व तआला जी ज़ात बाबरकात बिना पीउ जे बिना माउ जे पैदा फरमायो। मां चवंदो हा रब थो फरमाए इज़ा अराद शैअन अन यक़ूल लहू कुन फयकून। मां रब करीम जी ज़ात बाबरकात जॾहिं कंहिं बि कम करण जो इरादो कंदो हा रुगो चवंदो हा कुन थी पओ फयकून, पाण ई पाण थी पवंदो आहे। मां रब करीम जी ज़ात चाहियो त आमना जे लाल खे लाम ते घुराए सैर कराया, हे जहान जबल समुंड मां पैदा फरमाया त मुस्तफ़ा करीम जे ज़ात बाबरकात खे बि लामकान ते मां ताक़त वारे रब घुरायो आहे। जंहिंजो न अल्लाह में ईमान आहे, अल्लाह ते भरवसो आहे, अल्लाह खे क़ादिर क़दीर मञे थो, उहो मेराज बि मञींदो। जंहिंखे अल्लाह में शक आहे सो भली न मञे। असांजो अहल सुन्नत जो अल्लाह में भरवसो आहे। अल्लाह जी ताक़त मञो था, सभई मञो था, तो मथे खणो मान सां सही, सभई मञो था न बाबा, अल्लाह जी ताक़त मञो था न सही। पोइ जे अल्लाह जी ताक़त मञो था त अल्लाह पाक ई मेराज करायो आहे, वठी वञण वारो रब आहे। पोइ जे रब ताक़त वारो आहे त हबीब जो मेराज बि बरहक़ आहे। चओ मुस्तफ़ा जो मेराज तरी फरमाई सुब्हानल्लज़ी असरा, पाक आहे उहा ज़ात जंहिं सैर करायो, यानी जंहिं सैर करायो हो पाक आहे, उहो ताक़त वारो आहे। एतिराज़ ई कोन्हे को, न का ॾाकण जी ज़रूरत आहे, न को दर जी ज़रूरत आहे, न को खाधे जी ज़रूरत आहे, न का कंहिं निंड जी ज़रूरत आहे, न खत जी ज़रूरत आहे। पर रब चाहियां त बिना कंहिं असबाब जे हबीब खे घुराया त घुराइण ते क़ादिर आहे। अमर जे पेट में छा खाईंदो आहे? 10 महीना जो अंदर पियो आहे, छा पे खाधी? किथां हवा लॻई, किथां रोशनी मिलई, किथां मुंहिंजा दातो जा नक ठाहियईं, अखियूं ठाहियईं, वार वार जुदा करे ठाहियईं। अहिड़ो जो वार वार सां नथो गॾिजे पियो। अखियूं कहिड़ियूं सुहिणियूं आहिनि, नकु कहिड़ो सुहिणो आहे, ज़बान कहिड़ी सुहिणी आहे, सूरत कहिड़ी सुहिणी आहे। इहो सॼो सारो अल्लाह ताला फरमाए थो, अल्लाह ताला हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा। मां उहो रब आहियां जो तव्हांजे माउ जे पेट में तव्हां जूं सूरतूं पंहिंजे मर्ज़ी सां ठाहींदो आहे। सोना सोना इंसान अमर जे पेट में नंढड़ी गोथरड़ी आहे, उते पैदा करे सघे थो पियो। ऐं अल्लाह ताला उहो कुदरत वारो नबी करीम खे लामकान ते नथो घुराए सघे। हे त ख़ुदा जा मुनकिर आहिनि। नालो वरी कहिड़ो? तौहीद, तौहीद, मुवाहिद, मुवाहिद। असां तौहीद वारा आहियूं, असां वटि तौहीद आहे, असां मुवाहिद आहियूं, असां गैरुल्लाह खे कोन मञींदा आहियूं, अलाह खे मञींदा आहियूं। न को पीर, न को फ़कीर, न को दस्तगीर, न को कलंदर, न को भिटाई। असां सवा सिधा डायरेक्ट अलाह ॾे तौहीद, तौहीद, तौहीद। होॾो नालो तौहीद जो वरी अहिड़ा चंडरा जो अलाह जे कुदरत जो इनकार कयो वेठा। कीअं नबी वियो? अरे जॾहिं तौहीद मञे थो त तौहीद वारे रब मुस्तफ़ा खे मेराज करायो आहे। हक़ीक़त में मुवाहिद आहिनि अलाह जा वली, तौहीद वारा आहिनि ख़ुदा जा नेक बाना। हे त पिनी पिनी बुछड़ा थिया आहिनि, सुबुह जो था खणनि थेलो, मुंहिंजा दा सॼो ॾिहाड़ो मदरसो, बाबा मदरसो, पिनो, वॾेरा, अमीर, ज़मींदार, हो पिछाड़ी शराबनि ताईं बि वञनि था, बेनमाज़नि ताईं बि वञनि था, ॾाढी कूड़नि वटि बि वञनि था पिया। मुंहिंजा प्यारा दोस्त थी